असांजा मोरे जो साईं हिकिड़ो शाइर हो, शाइर मरंदा न आहिनि, राशिद मोराई। उन जो हिकिड़ो शेर मूं पढ़ियो, आया हूं उस्ताद बणी सो इल्म हुनर खे आम करे नए नस्ल जी राशिद साईं सुर्ख संवारे वेंदासीं। इहो जॾहिं मूं शेर पढ़ियो त मूं पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु इन शेर खे बनायो। अॼु असां वटि तालका गाज़ीगंज जो असिस्टेंट कमिश्नर साईं असलाम चौधरी साहब, साईं मोहम्मद अमीन डायरी साहब, अमीन तंज़ीला, असांजो ताज मोहम्मद अली साहब जंहिं सरप्राइज़ ॾिनो आहे असांखे, मौजूद आहिनि। मां साईं खे वेलकम चवां थो। चौधरी साहब खे मां शायदि बनाए ॿ चारि ॻाल्हियूं थो करणु चाहियां, छाकाणि त 2015 में जॾहिं मां ऐं मुंहिंजो दोस्त ख़ालिद गुरनो साहब हायर एजुकेशन कमीशन जे ट्रेनिंग ते लाहौर विया हुआसीं। 10 ॾींहंनि जी ट्रेनिंग हुई। उते असां लाहौर जी तइलीम ॾिठी ऐं लाहौर जे वुमेन गर्ल्स कॉलेज जो हिकिड़ो उन जे रेस्ट हाउस ते असां रहिया आहियूं। असां ॾिठो त हिते जहानी ॿियो आहे। असीं सम्झंदा हुआसीं त असीं के वॾा पढ़ियल आहियूं, पर जॾहिं असां पंजाब जी तइलीम ॾिठी, शानदार उन्हनि जी तइलीम आहे, पर सरहद सूबे वारा उन खां पोइ मथे आहिनि। असीं पठाणनि ते भली घणी चतरूं कयूं ऐं भोग कयूं, पर सच इहो आहे त पंजाब ऐं सरहद तइलीम में असां खां घणो मथे आहिनि। ऐं उन 10 ॾींहंनि जे ट्रेनिंग में असां जेको सिखियो उहो असां अप्लाइड कयो पंहिंजे ॿारनि ते, पंहिंजे इदारनि ते। 2018 में असां हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम करायो। सरदार खान मोहम्मद डायरी जेको असांजो साबिक़ु मिनिस्टर एजुकेशन रहियो आहे, उन जे सदारत में साईं चौधरी साहब अधे कलाक जे अंदरि असां 12 लख रुपया चंदो कयो ऐं उहे असां 12 हिन प्लान जी पहिरीं किस्त ॾेई असां ई वरितो। अच्छा बाबा, पर उन में असांजो डिप्टी कमिश्नर साहब लाटकी साहब, मूं लाटकी साहब खे ॿुधायो त साईं ज़मीन ॾाढी सस्ती मिले थी ऐं कॉलेज लाइ मिले थी, पर ज़मीन जो खातो बि सड़ियल आहे ऐं फोती खातो आहे, मालिकनि खां नथो ठहे। मूंखे खिली चई ठहंदो बि कोन, तूं वञी ज़मीन जो सौदो कर ऐं पोइ मूं वटि अच। मूं ज़मीन जो सौदो कयो। आउं हिते शहज़ादे डायरी खे बि यादि कंदुसि, उहो तपेदार असांजो हो ऐं आहे, उन में असांजी हेल्प कई। ऐं लाटकी साहब उन वक़्त जे असिस्टेंट कमिश्नर खे घुराए चयो त ज़मीन जा कागज़ जेके सड़ियल ज़मीन आहे, फोती खातो आहे, सड़ियल खातो आहे, उहो ठाहे कोठे साहब खे दौलतपुर ॾेई अचिजांइ, हुनखे बार बार पाण न घुराइजांइ। ऐं असीं उन वक़्त जे मूंखे नालो ज़हन ते कोन्हे, पर असिस्टेंट कमिश्नर जा ऐं लाटकी साहब जा इंतिहाई घुराइता हूं, जिन असांखे ज़मीन जा कागज़ दौलतपुर ॾियारे मोकिलिया। इहो रेवेन्यू जो वॾो रिकॉर्ड आहे त तव्हीं रेवेन्यू वारनि वञो न ऐं अव्हांखे कागज़ खणी दौलतपुर पहुचाई। इहो लाटकी साहब जो असांखे अहसान आहे जेको सॼी ज़िंदगी सॼाईंदासीं। हुन खां पोइ जेको मौजूदु आहे असांजो डिप्टी कमिश्नर साहब आहे, उन सां जॾहिं मां मिलियुसि, उन बि असांजी ॾाढी हेल्प कई आहे। असांखे सोलर सिस्टम लॻाए ॾिनई ऐं मूंखे चयो डॉक्टर साहब मुंहिंजो वाइदो आहे, मां अव्हांजो सोलर सिस्टम लॻाए ऐं मां विज़िट बि कंदुसि। साईं चौधरी साहब खे वठी पाण विज़िट कयईं। कॉलेज गर्ल्स में बि असांखे सोलर लॻाए ॾिनई, बॉइज़ कॉलेज में बि असांखे सोलर लॻाए ॾिनई। उन सां गॾु 2 डिपू वारनि जा असीं इंतिहाई घुराइता हूं, जिन असांखे आरो प्लांट लॻाए ॾिनो ऐं हिकिड़ो प्लांट जेको पार्क असांखे उहो डिपू वारनि सेट कराए ॾिनो आहे। ख़बर कूड़नि ॾिनी ऐं वण कूड़ ॾिना। लाहौर मां असांखे 200 वण घुराए उहे उन्हनि ॾिना, उन्हनि जा असीं घुराइता हूं। असां रेवेन्यू डिपार्टमेंट माना डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर गाज़ीगंज जे तावन खां सवाइ हेॾो वॾो इदारो ठाहिण में कतई तौर ते कामयाब न थियूं आहे जेकॾहिं उन्हनि जो तावन न हुजे हा। साॻी जाते ॿ ॿिया माण्हू आहिनि जिन खे ज़िक्र करणु इंतिहाई ज़रूरी आहे। सरदार खान मोहम्मद डायरी जेको जागीरदार वॾेरो आहे,
जैसा तैलीम जो परे परे जो को वास्तो कोने पर तैलीम के मैदान में उन असांजो हर वक्त साथ ॾिनो आहे। उन सां गॾु असांजो कॉलेज जो सेक्रेटरी परवेज़ सीयर साहब जंहिंजे दौर में असां ही ज़मीन वरिती ऐं उन सां गॾु असांजो ख़ालिद हैदर शाह साहब जेको हिन वक़्तु एडिशनल चीफ सेक्रेटरी आहे उन असांखे 100% पैसा 100% रिलीज़ कराए ॾिना ऐं फ़क़ति 2 सालनि जे अरसे में असांजो ही कॉलेज कंप्लीट कराइण में साईं ख़ालिद हैदर शाह साहब जो वॾो हथु आहे। असीं खेसि यादि था कयूं, दुआ था कयूं अलाह ऐं अलाह जो हबीब उन्हनि सभिनी ऑफिसरनि खे ख़ुशि रखे जिन असांजे बचनि लाइ, जिन असांजे भेनरुनि लाइ, जिन असांजे भाइरुनि लाइ किरदारु अदा कयो आहे। उन सां गॾु असां गुज़िरियल साल जॾहिं साइंस कॉन्फ्रेंस कराई हुई ऐं सख़्तु तनक़ीद थी दौलतपुर कॉलेज जे साइंस कॉन्फ्रेंस ते, पर उन वक़्त जे सेक्रेटरी मूंखे घुराए चयो ओॾा साहब तव्हांखे जस हुजे पाकिस्तान या सिंध जे तारीख़ में पहिरीं कॉन्फ्रेंस दौलतपुर कॉलेज में 3 ॾींहंनि जी थी आहे। सिंध जे तारीख़ में पाकिस्तानी को ख़बर न आहे पर सिंध जे तारीख़ में साइंस कॉन्फ्रेंस कंहिं कॉलेज कोन कराई आहे ऐं उहो कामयाबी सां असां जॾहिं कई त हिन साल ज़िले नवाबशाह में ज़ूलॉजी डिपार्टमेंट जो BS प्रोग्राम फ़क़ति दौलतपुर कॉलेज खे मिलियो आहे। सभिनी कॉलेजनि खे गटे दौलतपुर कॉलेज आनंद चौधरी असरान साहब सां जॾहिं मिलियुसि मूं साईं खे रिक्वेस्ट कई त साईं BS प्रोग्राम लाइ असांखे 250 किताब घुरिबल आहिनि जिनकी मालियत तक़रीबन 2 लख रुपया थी थिए। असां वटि पैसा न आहिनि जो असीं एतिरा किताब ख़रीद करे सघूं। साईं पंहिंजे बस आहे मूंखे चयो त मुंहिंजो मां बिल्कुलु चाहियां थो त मां तव्हांजी हेल्प कयां। साईं अॼु आयो आहे। असां उन वक़्तु ई साईं पंहिंजे असिस्टेंट खे घुराए चयो त दौलतपुर कॉलेज जी लाइब्रेरी लाइ किरदारु अदा करिणो आहे। 2 ॾींहं पहिरीं जॾहिं मां साईं वटि वियो हुउसि त गुगे साहब मूंखे चयो त साईं किताब हुजे न किताब न, फ़िलहालु असांखे साईं जो टाइम खपे। असांजा उहे भाइर असांखे उहे भेनरूं जिन साइंस के प्रोग्राम में हिस्सो वरितो आहे, छाकाणि त साईं वियल हो लाहौर। जॾहिं असां साइंस एग्ज़िबिशन करायो त साईं लाहौर वियल हो त असां सर्टिफिकेट रहाए छॾिया। मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त जेको माण्हू असांजो असिस्टेंट कमिश्नर आहे असांखे घटि में घटि डिप्टी कमिश्नर खे घुराइणु खपे, पर जेकॾहिं उहो न त उनजो नुमाइंदगी जे तौर ते असांजो असिस्टेंट कमिश्नर आहे उनखे असीं इज़त ॾियूं ऐं उनजे हथां असीं नौजवान भाइरनि खे पंहिंजा सर्टिफिकेट ॾियणु था चाहियूं। साईं जूं तमामु घणियूं महिरबानियूं जे असांखे टाइम ॾिनो ऐं पाण जी सर्टिफिकेट विराणायो आहे। उन सां गॾु असांजो तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद अमीन डायरी असीं गॾु पिया आहियूं घणियूं यूजूं आहिनि ॿई में। असां सिलेक्शन कई पंहिंजे तालके मां त इल्म दोस्त ऑफिसरनि खे घुराइजे जंहिंमें मोहम्मद अमीन डायरी अदी तंज़ीला असांजी तालके एजुकेशन फीमेल जी ऑफिसर आहे। अदी तंज़ीला जूं तमामु महिरबानियूं जंहिंजे तावन सां असांखे रियाना चन्ना खे पाण हुकुम कयईं त तई कॉलेज में BA BSc फर्स्ट ईयर इंटर यानी कि क्लास हलनि था 2 ॾींहं ताईं इंग्लिश जा क्लास वठो। असीं अदी तंज़ीला जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जे असांखे मोहम्मद अमीन डायरी जा असीं दोराइजा जेको पाण आयो उन लाइ मूं सरप्राइज़ रखियो त जेकॾहिं मोहम्मद अमीन ईंदो त उनखे कमु कहिड़ो चइबो। असीं कमु कोन था चऊं, असीं रुगो हुजत था कयूं, असीं अर्ज़ु था कयूं त अमां जो हिकिड़ो प्राइमरी उस्तादु आहे वसीम डायरी जेको ज़ूलॉजी में एमफिल थो करे, फाइनल में एमफिल जो हुनजी थीसिस पहुती आहे। असीं चाहींदासीं त असांजा शागिर्द उन खां कुझु सिखनि। असांजो BS जो जेको प्रोग्राम हले थो उन लाइ जेकॾहिं अदी तंज़ीला वांगुरु साईं अमीन डायरी बि असांखे 2 ॾींहं रुगो हफ़्ते में वसीम डायरी ॾिए ऐं उनखे जेकॾहिं चए त साईं असां वटि अची क्लास वठे 2 ॾींहं त असांजे ॿारनि जो ॾाढो भलो थी पवंदो ऐं असांजे इलाइक़े जी गॾियल ख़िदमत थींदी जंहिंमें तालका एजुकेशन ऑफिसर मेल ऐं फीमेल उन सां गॾु असांजो तालका जो जेको सरबराह आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जे करे उहो मदर डिपार्टमेंट आहे सभिनी जो। साईं चौधरी साहब जा असीं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जेको पाण आयो ऐं असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी अथसि। तमामु महिरबानी साईं चौधरी साहब, तव्हांजा लख लाइ।
डेफिनेटली जॾहिं बि असां महिमान ईंदो आहे असीं कोन गिफ्ट पेश कंदा आहियूं। अॼु असांजो जेको आहे उहो आहे शीटूं।